अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हाणे असीं पढ़ूं था सूरत अंबिया अलैहिस्सलाम ऐं पहुता आहियूं पंहिंजो घणी 91 आयत ताईं या घणनि ताईं। पाण हेसि ताईं जेको असां पढ़ियोसीं सो ॾिसूं त इहो छा आहे। सूरत अंबिया अलैहिस्सलाम 112 आयतूं आहिनि ऐं पहिरियूं जेके 47 आयतूं आहिनि रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जेको कुरैश कनि था छा चइबो मुजादिलो की प्रूफ पंहिंजे सबूत ही फुलो एतिराज़ात, त उहे उन्हनि जो जवाबु अलाह सुब्हानो ताला ॿुधाए थो ऐं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सेखारे थो त हीअं चओ हीअं चओ हीअं चओ। 47 आयतूं इहे आहिनि। हाणे हिन सूरत में 15 नबियनि जा नाला आहिनि ऐं 3 नबियनि जा नाला बिना नाले उन जा रेफरेंस आहे, यानी इन हाज़ी उम्मत कुम मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं बार बार उहो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो कोन्हे ॾिनल, पर उहो बि नबी अलैहिस्सलाम। ऐं हज़रत मरियम जो नालो कोन्हे, पर उनजो वलती आसनत फ़र्जा उहा इब्नहा ईसा अलैहिस्सलाम, उन्हनि जो 3 ॼणा इहे आहिनि, त इहे 3 ॼणा थींदा 18 नबियनि जो ॼण ज़िक्र हिन में आहे। हाणे हुन मंझि असां ॾिसंदासूं त जॾहिं नबियनि जो ज़िक्र आयो इन ख़्याल सां त असां हिन नबियनि खे निजात ॾिनीसूं, हिननि ते रहमत कईसूं, हिननि ते बरकत कईसूं, हिननि खे साले कयोसीं, हिन खे साबिर कयोसीं, हिननि खे अहिड़ियूं मतिलबु ही सूरत जेका सॼी सुहिणी आहे उन में इहे सुहिणाइपूं ॻोल्हजनि ऐं इहे तलाश कजनि त पोइ इहे सम्झ में ईंदियूं। हाणे मूसा अलैहिस्सलाम जो पहिरीं जंहिं क़ौम जो ज़िक्र कयईं नबियनि जो, त मूसा अलैहिस्सलाम ऐं हारून जो छो ज़िक्र कयईं पहिरीं क्रोनोलॉजिकल ऑर्डर में, पहिरीं त नूह अलैहिस्सलाम, आदम अलैहिस्सलाम खां पोइ नूह अलैहिस्सलाम, इब्राहिम अलैहिस्सलाम ईअं ईंदो, पर नालो हिते छो पहिरीं मूसा अलैहिस्सलाम जो, छो जो हीउ ज़िक्र हीउ क़ुर जेको आहे उहो अहिड़ो आहे जहिड़ो मूसा अलैहिस्सलाम ते जेको किताबु लथो, पोइ जेको बि उन किताब जो नालो हुजे, तौरात नालो आहेसि या मतिलबु तौरात जा के हिसा आहिनि, अलवा आहिनि, जेके बि आहिनि, पर उनखे अलाह ताला फरमायो त फ़ुरक़ान आहे ऐं ज़िया आहे ऐं ज़िक्र आहे लिल मुत्तक़ीन, यानी उहो जेको किताबु असां मूसा अलैहिस्सलाम खे ॾिनोसीं सो फ़ुरक़ान आहे, त हीअ किताब बि फ़ुरक़ान आहे, सूरत बि फ़ुरक़ान आहे ऐं हुनजो नालो ऐं हीअ ज़िया आहे, रोशनी आहे, नूर आहे। अलाह लज़ी पंहिंजो सूरत नूर में जेका अलाह नूर समावात वल अर्द, त हीअ नूर आहे ऐं हीअ किताब बि नूर आहे, हुदायूं नूर तौरात बि आहे ऐं हीअ बि नूर आहे, ज़िया आहे, इन करे रोशनी आहे, सिराज आहे, मुनीर आहे। इहो सभई लफ़्ज़ अलाह ताला क़ुर शरीफ़ में सूरत अहज़ाब में हिन में हुन में इस्तेमालु करे थो। तंहिं करे हीउ क़ुर बि अहिड़ो आहे जहिड़ो मूसा अलैहिस्सलाम ते किताबु लथो ओड़ो, ऐं ज़िक्र हीउ बि आहे ऐं ज़बूर ऐं तौरात इन खे बि ज़िक्र अलाह ताला फरमायो हिन ई सूरत मंझि, हुनजे नाले ते ज़िक्र आहे। बाद ज़िक्र असां हीअं लाथोसीं त उहो बि माना ज़िक्र, हीउ क़ुर बि ज़िक्र आहे ऐं तौरात मूसा अलैहिस्सलाम जो। इन खां अॻु में जेके नबी आहिनि उनजा सहीफ़ा हाणे मौजूदु न आहिनि, इन करे उहो असां हिते हुजत कोन्हे, असीं चई नथा सघूं, पर उन रेफरेंस आहे सूरत नज़म में त इब्राहिम ऐं मूसा जा सहीफ़ा, ऐं सूरत आला में हुन ॾांहुं रेफरेंस आहे त उहे सहीफ़ा आहिनि, पर उन्हनि जो मतिलबु मौजूदु न आहिनि, छो जो असीं ॾेखारे नथा सघूं। पर तौरात कंहिं बि सूरत में भले तहरीफ़ थियल हुजे, पर कुझु न कुझु उहो आहे सो असीं मौजूदु आहे, सो असीं ॾेखारे सघूं था त कुरैशियुनि खे अलाह सुब्हानो ताला उन चए पियो, या जेके बि ॿिया मोमिन मुस्लमान थींदा क़यामत ताईं उन्हनि खे ॿुधाए थो त हीअ किताबु जेकॾहिं तौरात तव्हांखे सुठो थो लॻे, भलो थो लॻे, वणे थो ऐं तव्हां हुनखे मञो था त हीअ ओहिड़ो ई किताबु आहे ऐं उन में जेके बहितरीन शयूं आहिनि से असां हिन में रखियो आहिनि क़ुर मंझि, इहो असांजा उलमा बि चवनि था। ऐं जेको हुन में विझी छॾियो अथव उबतियूं सुबतियूं बाहियात शयूं, उहे मतिलबु त उहे हुयूं कोन, को कूड़ विधा अथव, से कूड़ असां मतिलबु कोन विधा आहिनि हिन में। हीउ क़ुर जेको आहे सो इना नहन नज़ल न ज़िक्र व इना लहू हाफ़िज़ून, हिन जी असीं हिफ़ाज़त बि कंदासूं। त इहो मतिलबु त रिलेशनशिप आहे इहो हज़रत मूसा जे ॻाल्हि सां, त छो हज़रत मूसा जो ज़िक्र पहिरीं थो करे। हिन खां पोइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो वरी पोइ इन
करे ज़िक्र थो करे त हीउ दीन इब्राहिम जो आहे। असां हर चऊं था त बाबा हीउ असांजो दीन जेको आहे जेको कोन्हे को मतिलबु त असां पंहिंजो ठाहियो कोन्हे। आदम अलाइहिस्सलाम जो दीन इहो आहे, पर आदम अलाइहिस्सलाम जो दीन जेको आहे सो उहो आहे जेको तौरात इंजील में हुनजी वधीक ख़बर कान्हे। हुनजी शरीयत जेका आहे सा ॼण मुहकम आहे ऐं नूह अलाइहिस्सलाम जी शरीयत मुहकम आहे, पर उहा मौजूदु हींअर न आहे। तंहिं करे असीं चवंदा उहा हज़रत इब्राहिम अलाइहिस्सलाम जे शख़्सियत में, उसवा हुस्ना में, हुनजे ख़ल्क़ में, हुनजे तरीक़े में जेको आहे सो असां वटि मौजूदु आहे हींअर। ऐं मूसा अलाइहिस्सलाम वटि हुई, सा तव्हां वटि हाणे न आहे। ईसा अलाइहिस्सलाम वटि हुई, सा तव्हां वटि हाणे न आहे। असां वटि आहे ऐं उहा हीअ मौजूदु आहे। इहा ॻाल्हि ईअं आहे। हाणे तंहिं करे नजैना हुआ लूतन, लूत अलाइहिस्सलाम जेको आहे सो हज़रत इब्राहिम जो ज़िक्र करे थो, पोइ हुन खां पोइ उन बाहि जो ज़िक्र करे या नार खुनी बर्दन वसलामन वग़ैरह ॿियूं ॻाल्हियूं थियनि थियूं। पोइ इन खां पोइ हज़रत लूत अलाइहिस्सलाम जो ज़िक्र अचे थो त पंहिंजो इसाक ऐं याकूब खां पोइ लूत अलाइहिस्सलाम त कीअं उनखे असां बचायो। सभिनी जे नाले अलाह ताला चवंदो वञे नजैना हो, नजैना हो, जिन खे असां निजात ॾीसूं। हीअ अहिड़ा भलारा हुआ, अहिड़ा सुठा हुआ, हीअ अलाह ताला हुनजी तारीफ़ करे थो। ऐं हाणे लूत अलाइहिस्सलाम जे ज़माने में जेका बुछलाई हुई सा जिनसियाती बेराह रवी, यानी ख़ासि ॿियूं बुछलायूं बि हुयूं, हीअं कोन ॿियूं कोन रुॻो हिकिड़ी हुई। ॿियूं बुछलायूं धाड़ा हणणु फुरणु, माण्हुनि खे लुटणु, यानी बद अख़लाक़ी जेका थिए अचे ऐं पंहिंजो कंहिंसां रहम न करनि, सभु कंहिं ते बतश्तम जब्बारीन, उहो सभिनी मंझि हुयो। सभु कंहिं सां माण्हू सां जीअं हींअर जेको ही अमेरिका यूरोप जेको आहे माण्हुनि मुस्लमाननि ॿियनि हीननि इलाइक़े जे माण्हुनि ते ऐं पंहिंजा पाण ई जेके पाकिस्तानी जनरल आहिनि फलाणा टीरा मटीरा, इहे कीअं पंहिंजे ते ई ज़ुल्म था कनि, त अहिड़े नमूने सां ई ज़ालिम माण्हू हुआ। पर हिन जी ख़ासि जेका ख़ुशूसियत हुई बुछलाईअ जी, हज़रत इब्राहिम वारा ही सितारा परसबो हुआ, त सितारनि जी ॻाल्हि आहे सूरत हुन में अना में, ऐं बुत परस्ती जी ॻाल्हि जिते किथे बुत ठाहे रखिया हुअऊं, त इहा ॻाल्हि आहे। त हज़रत लूत अलाइहिस्सलाम जे ज़माने में ॼण ख़ासि जेका बुछलाई हुई ॿियूं बुछलाइनि सां गॾु, या जिनसियाती बेपरवाही, सेक्शुअल परवर्शन जंहिंखे चइजे, सो इहा हुई। उन खां पोइ हज़रत दाऊद, हज़रत नूह अलाइहिस्सलाम जो ज़िक्र आहे। हज़रत नूह अलाइहिस्सलाम खे अलाह ताला कहिड़े नमूने सां निजात ॾिनी करबन अज़ीम खां, त उहो बि ॼण उन ज़माने जा माण्हू बि अहिड़े बुछड़ा, सभिनी ॻाल्हियुनि में बुछड़ा। पर ख़ासि ॻाल्हि जेका हुनजी सो क्लास सिस्टम उन्हनि खां शुरू थियो। ज़ात पात जो जेको तरीक़ो आहे, भेदभाव ही जेको हिंदू जेको कयो वेठा आहिनि, पंहिंजो ब्राह्मण आहे, हू कश्तरी आहे, हू वेश्य आहे, ऐं हू जेको शूद्र आहे, इहे चारि सिस्टम जेके हिन रखिया आहिनि क्लास में, इहे हज़रत नूह अलाइहिस्सलाम खां ऐं उनजी औलाद मतिलबु त जीअं साम ऐं हाम, इहे हाम जो औलाद आहिनि की साम जो औलाद आहिनि। आर्या चवंदा, आर्या जेके आहिनि से जेकॾहिं ब्राह्मण आर्या आहिनि त पोइ इहे साम जो औलाद आहिनि। ऐं जेके छा चइबो आहे द्राविडियंस, कारा कारा मूं जहिड़ा मूंखां वधीक, उहे जेके आहिनि से उहे हुनजो हाम जो औलाद आहिनि। हेमेटिक सिंध जा माण्हू घणो त हेमेटिक, ऐं अफ्रीका जा माण्हू हेमेटिक, ऐं हू जेके पीला क़िस्म जा रंगीना, इहे यफ़स जो औलाद, इहे सभई हज़रत नूह जो औलाद आहिनि। त इहो सिस्टम जेको आहे सो उन ज़माने खां मतिलबु क्लास सिस्टम हुयो। ऐं उन ते हज़रत नूह अलाइहिस्सलाम चए थो त इहो क्लास सिस्टम ख़राबु आहे तव्हांजो, ऐं उहो जिते किथे ॻाल्हि उनजी करे बराबरि उनजो हिते ज़िक्र आहे त असां कीअं हुनखे बचायोसीं, निजात ॾीसूं हिन बुछाई खां। उन खां पोइ ज़िक्र अचे थो दाऊद अलाइहिस्सलाम ऐं पंहिंजो सुलेमान अलाइहिस्सलाम जो ज़िक्र, त हू शुक्र करण वारा हुआ। असां हुनखे जेके एलिमेंट्स आहिनि, हवा बाहि पाणी, इहे सभई जबल ऐं पंहिंजो वण टिण पखी पखण, हुनखे असां मुसख़र करे ॾिनासीं। इहा ॻाल्हि हिन मंझि आहे। ऐं दाऊद अलाइहिस्सलाम वग़ैरह जी ॿिन्ही जी, ऐं हुनखे हिकमत फ़ैसिले करण जी ऐं विज़डम ॾिनोसीं। हज़रत विज़डम जा जेके किताब आहिनि हिन में बाइबल में, उहे ॼण हज़रत सुलेमान अलाइहिस्सलाम जा लिखियलु आहिनि। प्रोवर्ब्स ऐं पंहिंजो मसलो ज़लबुर मसल जंहिंखे चइजे, या सॉन्ग ऑफ सॉन्ग्स वग़ैरह ॿिया किताब आहिनि, उहे सुलेमान अलाइहिस्सलाम जे नाले ते आहिनि। ऐं ज़बूर जेको आहे सो हज़रत दाऊद अलाइहिस्सलाम ऐं हज़रत सुलेमान जेके हींअर मौजूदु आहे, तंहिंमें सुलेमान अलाइहिस्सलाम जा बि आहिनि नग़मा, ऐं ॿियनि जा बि आहिनि। पर 150 हींअर आहिनि, पर के हुन जा जेके भलारा हूंदासीं वधीक दाऊद जा हुआ, तंहिं करे दाऊद ज़बूर थो चइजे।
पर पोइ हाणे जेको मौजूदु आहे ज़बूर हुन में 150 आहिनि ऐं पोइ दाऊद अलैहिस्सलाम जा बि आहिनि, सलेमान अलैहिस्सलाम जा बि नाला आहिनि उन में, ऐं ॿियनि जा पोयरनि जा बि उन में विधियल आहिनि नग़मा। सो बहरहाल हींअर जेको आहे सो अहिड़ो आहे। त हाणे उन खां पोइ अयूब अलैहिस्सलाम जो ज़िक्र थो अचे, जंहिंखे बुत जी जेके फिज़िकल बीमारी थिए थी ऐं ख़ुशूसन हिन जी खल जी बीमारी हुई जेका या ॿी इन खां निजात, यानी हिकिड़ी जिस्मानी हिकिड़ी रूहानी बीमारी, मतिलबु त हीअ ख़ासि तरह सां फिज़िकल बीमारी वग़ैरह ऐं माण्हू मरी था वञनि वग़ैरह, छा थो थिए वरी हुनखे अलाह ताला मोटाए थो ॾियो हुनखे करे थो। उन खां पोइ इस्माइल इदरीस ऐं ज़ुल्किफ़्ल जो नालो अचे थो, हुनजो डिटेल हिते कोन्हे, ज़ुल्किफ़्ल वग़ैरह जी पूरीअ जी ख़बर कोन पई, हिज़कील जे नाले था चवनि, या इदरीस जेको आहे इख़नोख आहे, पर हुनजो वधीक ख़बर न, पर हुनजो रुॻो टिनी जे मुतलिक़ अलाह ताला फरमाए थो त इहे जेके आहे साबिरीन हुआ ऐं पंहिंजो सालिहीन हुआ ऐं अदख़लनाहुम फी रहमतिना, उन्हनि टिनी जे मुतलिक़ त असां हिननि खे पंहिंजे रहमत में दाख़िल कयो। त हीअ सूरत रहमत जी आहे, सूरत बरकत जी आहे, सूरत वहाबियत, वहाब औलाद ॾियणु, ज़करिया अलैहिस्सलाम जो नालो ईंदो त वहाब न, त हुनखे वहाब यानी अलाह ताला पंहिंजे तरफ़ां तोहफ़ो औलाद जो ॾिए थो। त हिननि खे इहो तोहफ़ो हुयो जो हीअ साबिरीन हुआ ऐं सालिहीन हुआ ऐं रहमत में अलाह ताला जे दाख़िल हुआ। त सूरत जेका रहमत जी आहे, निजात जी आहे, बरकत जी आहे, इहा ज़हन में रखिजे ॻाल्हि। इन खां पोइ ज़करिया अलैहिस्सलाम जो नालो अचे थो, हुनजी घरवारी अक़ीम आहे, यानी संड आहे, यानी हुनखे ॿारु नथो थिए, पोइ दुआ घुरे थो पोइ अलाह ताला हुनजे औरत खे साले यानी चाक चङो भलो करे थो, जो ॿारु ॾियण जी सलाहियत हुन में पैदा थिए। हाणे हींअर मतिलबु इहो मसइलो असां वटि आहे, सो हज़रत ज़करिया जे नाले सां यहया हुनजो फर्ज़ंद आहे, यानी ॿिन्ही जो नालो इन मजबूर अचे थो। त उन्हनि खे ॼण चाक चङो भलो कयईं ऐं औलाद ॾिनई ऐं इहो हुनजी ॻाल्हि ॿुधाई ऐं नजई न ऐं पंहिंजो चई मूंखां फ़र्ज़ु हिकिड़ो ई आहियां, हिकिड़ो थी वेंदुसि हलियो ख़तमु थी वेंदी ॻाल्हि। ख़तमु थियणी हुई हिते हज़रत ज़करिया जे औलाद यहया ते ऐं हज़रत वलती असनत फ़र्जा हज़रत मरियम अलैहिस्सलाम जंहिंजो बि ज़िक्र थो अचे, उहा इब्न हा, हिननि ॿिन्ही जा नाला अलाह ताला हिन सूरत में नथो ॾिए, पर हुन ॾांहुं इशारो आहे, हिन असांखे सम्झणो आहे त इहो हज़रत मरियम ॾांहुं इशारो आहे ऐं हज़रत मरियम जे फर्ज़ंद हज़रत ईसा अलैहिस्सलाम ॾांहुं इशारो आहे, ॿिन्ही ॾांहुं इशारो आहे। पर इहो हज़रत मोहम्मद करीम सलाम जो नालो कोन्हे, पर हुनजो इन हाज़ी उमत ख़ुम उमत वग़ैरह हिन क़ुर ॾांहुं वग़ैरह इशारा आहिनि। त इहे जेके आहिनि सभई ॻाल्हियूं पंहिंजो आहिनि नबीअनि अलैहिस्सलाम जो ज़ुन्नून, पंहिंजो ज़ुन्नून हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जो नालो आहे, साहिबुल हूत, मुख़्तलिफ़ सूरतुनि में टिनी मंझि मुख़्तलिफ़ टई नाला आहिनि हुनजा। पोइ उनखे बि अलाह ताला इहा सिखारी जेका आयत करीमा चऊं था ऐं पढ़ूं था पंहिंजे हुन वक़्त में त ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन, त पोइ हुनखे निजात ॾेई पंहिंजे ग़म खां, पंहिंजे हुन खां। त इहा बि हज़रत ज़ुन्नून जी ॻाल्हि, उन खां पोइ ज़करिया अलैहिस्सलाम जी ॻाल्हि, इन खां पोइ वलती असनत फ़र्जा हज़रत मरियम अलैहिस्सलाम ऐं इब्न हा यानी हज़रत ईसा अलैहिस्सलाम हुनजो ज़िक्र थो अचे थो। उन खां पोइ अचे थो इन हाज़ी उम्मतुकुम उम्मतन वाहिदन, इहे हिते पंहिंजो उम्मत यानी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हीअ असांजी उम्मत जेका क़यामत ताईं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत थींदी रहंदी, उहो उन जो ॼण ज़िक्र इन में अचे थो। हाणे इहो थियो जलना हा पंहिंजो इहो थियो वञी हिते किसो। हाणे त पाण अॻिते पढ़ूं त पंहिंजो पढ़ियोसीं इन हाज़ी उम्मतुकुम औज़ु बिल्लाहि मिनश शैतान रजीम, हाणे था कयूं इनशा अल्लाह औज़ु बिल्लाहि मिनश शैतान रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन हाज़ी उम्मतुकुम, हीअ तुंहिंजी उम्मत, यानी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत ऐं कुरैशिन जी उम्मत, अरबनि जी उम्मत ऐं सॼी जहान जी उम्मत। हाणे असीं वेठा आहियूं जेके पाकिस्तानी, हिंदुस्तानी, न्यूज़ीलैंड में, ऑस्ट्रेलिया में, अमेरिका में, जिते किथे अलाए वातियूं वत अलाए छा नाला जेके आइलैंड्स आहिनि, सभु मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत सां भरिया पिया आहिनि हाणे अल्हम्दुलिल्लाह। सो हीअ अलाह ताला हिननि खे पखेड़े पोइ सॼी जहान मंझि इन हाज़ी उम्मतुकुम। पर जॾहिं माण्हू बुछड़ा थियनि त पोइ छा थिए, पोइ अरबनि जेको हुनखे लॉरेंस ऑफ अरेबिया वारे सेखारियो त तही उम्मत आहियो उम्मत अरबिया वाहिदा ज़ात रिसाला ख़ालिदा, ऐं होसि इराक़ में
ॿ साल जेको ऐं पंहिंजो सभिनी इहे जेके अरब परस्त जेके आहिनि मुल्क उन में लिखियलु हूंदो इन हाज़ ही उम्मत कुम उम्मतन वाहिदतन, यानी अलाह ताला ते टोक इस्तिज़ा करणु त भई अलाह ताला चए थो तव्हां उम्मत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी उम्मत आहियो। त हीअ चवंदा न, असीं अरब जेके आहियूं से हिकिड़ी उम्मत आहियूं, असीं सिंधी जेके आहियूं हिकिड़ी उम्मत आहियूं, असीं इहो जेको कूचरा फलाणे जॻह जा आहियूं हिंदुस्तान जा मोदी जा उहे असीं हिकिड़ी उम्मत आहियूं। भई अलाह ताला जी उम्मत आहियो या अलाह ताला जी उम्मत खां का ॿी उम्मत आहियो, बसि इहा आहे त तव्हां कहिड़ी उम्मत आहियो। अलाह ताला खे मञो था की अलाह ताला जे ख़िलाफ़ु बीठा आहियो, क़दम खयो, बसि इहा ॻाल्हि आहे। पोइ हिननि सां इहा जिठ थी उम्मत नहाज़ ही उम्मत हुकुम उम्मतनि वाहिदनि, हीअ ॾाढा अरब स्प्रिंग ठाहिया, हीअ कया हू कया। हाणे अलाह ताला बि ॿियो दॿेनि पियो आहे, बुश ऐं ब्लेयर ऐं ट्रम्प ऐं सभई जेके रेगन फलाणा टीरा मटीरा इहे मुल्क जी हणी तबाही बर्बादी करे छॾींदा आहिनि। भई इन हाज़ ही उम्मत कुम, जें ताईं पंहिंजी ॻाल्हि ते न बीहंदो अलाह ताला चयो तव्हांखे त तव्हां उम्मत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत आहियो, तव्हांजी सॼी जहान जी उम्मत जेको आहे नेशनलिटीज़ जे लिहाज़ खां न नेशन्स न आहियो, उम्मत आहे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बहरहाल हलूं था अॻिते, हिन हाज़ी उम्मतुकुम उम्मतन वाहिदतन व अना रब्बुकुम फ़अबुदून, ऐं तव्हां सभिनी जो जेके बि उम्मत हुआ जेके बि आहियो जहान मूं ख़ल्क़ कयो आहे सभिनी खे, तुंहिंजो यफ़स जे औलाद खे, साम जे औलाद खे, हाम जे औलाद खे, यूरोप में हुजो, अमेरिका में हुजो, सिंध में हुजो, पाकिस्तान में हुजो, मशरिक़ी पाकिस्तान में जिते बि हुजो, मूंखे पूॼो, न त वरी कंहिं ॿिए खे था पूॼो त पोइ भले पूॼो त पोइ ॾिसूं छा थो कयां था। वतक़तऊ अमरहुम बैनहुम, पोइ छा कयूं माण्हुनि जो उम्मत हिकिड़ी थियण जे बदिरां चऊं न हू सिंधी आहे, हू पंजाबी आहे, हू मुहाजिर, हू मनसा निभागो हुतां आयो आहे, हू हूअं आहे, हू हूअं आहे, हू पंहिंजो चीनी आहे, हू अंग्रेज़ आहे, हू फलाणो आहे, फ्रांस जो आहे, इंग्लैंड जो आहे, फलाणो आहे। त तक़तऊ बैनहुम अमरहुम, पाण ई कटे छॾियऊं, पाण ई विराए छॾियऊं हिक ॿिए खे टुकड़ा टुकड़ा करे, बाबा हीअ हुनजो आहे, हू हुनजो आहे, हू हुनजो आहे, हुनखे था ॾियूं, हुनजे पीउ जी बादशाही आहे, सम्झो हिते भले हुकूमत करे। अड़ी अलाह जी धरती न आहे। हिन सॼी सूरत जो मतिलबु आहे त धरती अलाह ताला जी आहे ऐं धरती उनखे मिलंदी, वारिस उहे थींदा धरती जा जेके मुतक़ी ऐं परहेज़गार हूंदा। ईअं कोन हू कटे हीउ टुकड़ो जेको आहे सो ऐं हुनखे थो ॾेई छॾियां, हू टुकड़ो कटे हुनखे थो ॾेई छॾियां, हीउ टुकड़ो हुनखे थो ॾेई छॾियां। अलाह जो कानून जेकॾहिं न हूंदो त पोइ ईअं थींदो जीअं हींअर थिए पियो, सभु को विढ़े पियो हिक ॿिए सां, मूंखे इहो टुकड़ो खपे, मूंखे हू टुकड़ो खपे, मूंखे हू टुकड़ो खपे, मूंखे हू टुकड़ो खपे, वठि बाबा वठि टुकड़ो। हाणे विढ़ी पर हिक ॿिए खे हींअर आज़रबाईजान ऐं आर्मीनिया वेठा विढ़नि, हींअर पंहिंजो इराक में पाण में पिया विढ़नि, सीरिया में पाण में पिया विढ़नि, यमन में पाण में हिक ॿिए सां वेठा विढ़नि, चए बाबा इहो टुकड़ो मूंखे खपे थो, तो खपे थो त विढ़ी वठि त तूं माराए ऐं माराया, ॿई जहनम में वञो भला। ठीकु आहे, कहिड़ो हुन मां शहीद थींदो कहिड़ो हुन में ख़ुदा खे ख़बर आहे, असांखे ख़बर कोन्हे का। إن هذه أمتكم أمة واحدة وأنا ربكم فاعبدون وتقطعوا أمرهم بينهم كل إلينا راجعون। सभु ईंदा वरी मोटी, पोइ हुनजो हिसाबु किताबु कंदुसि, रुजू मुना कंदा, सभई मरंदा पोइ ईंदा मूं वटि, पोइ आउं विझंदोसां कंहिंखे जन में कंहिं जन्नत में, पंहिंजे इख़लास जे लिहाज़ खां, पंहिंजे नियत जे लिहाज़ खां। असांखे ख़बर कोन्हे त हींअर जेका जहिड़ा लॻा पिया आहिनि उन में कहिड़ो जेको आहे सो हक़ ते आहे, कहिड़ो नाहक ते आहे। असां ॾिसूं कोन था, असांजूं अखियूं अंधियूं आहिनि, क़ुलूब जेके आहिनि असांजा अंधा आहिनि, इन करे असांखे सम्झ में अचे कोन थी ॻाल्हि त हीअ को विढ़नि पिया जेके ॿ ॼणा, ॿ मुल्क की ॿ प्राविंस की ॿ कुवतूं किथे जिते विढ़नि पियूं, उन मां हक़ ते केरु आहे। पर हिकु जेके साहिब अखियुनि वारा, हया वारा, जेके ॾिसण वारा, जिन खे कन्ना आहिनि, जिन खे अलाह ताला ॾिना आहिनि, उन्हनि खे सम्झ में अचे थी ॻाल्हि त हक़ ते हू आहे, न हक़ ते हू आहे। पर असां जिन खे अखियूं कोन्हनि हूं, उहे असीं ॾिसी कोन था सघूं त कहिड़ो हक़ ते आहे, कहिड़ो ना हक़ ते आहे। चऊं था त पादर था खाऊं, हू जेकॾहिं हणंदा विझ जेल में, हणंदा विझ असांखे मारींदा, MQM वारनि खे हथु अची विया त उहे हीअं कंदा, हुनखे पंजाबियुनि खे हथु अची वेंदा त हीअं कंदा, हुनखे बुश ब्लेयर वारनि खे हथु अची वेंदा त हीअं कंदा, ट्रम्प वारनि खे हथु अची वेंदो त हीअं कंदव। पोइ हाणे केरु ॻाल्हाए थी, बाबा ॻाल्हि हाणे बसि आहे, हीअं हारून जो
पोटो जेको आहे वेठो चए बाबा हाणे भॼो भॼो टपड़ वेड़ियो सम्झो मुल्क जेको आहे ॾिनोसीं हिननि खे ठाहे जोड़े हाणे कमु जेको आहे सो ख़राबु थो थिए त हाणे था भॼूं त हाणे इहे ॻाल्हियूं थींदियूं पोइ फमई यामल मिन सालिहात पोइ हिते जिते धरती ते जेको अमल सालिह कंदो चङा कमु कंदो उन सां असीं छा कंदासीं फमई यामल मिन सालिहात वहूअ मोमिनुन ऐं हूंदो बि ईमान वारो ऐं चङा कम बि कंदो फला कुफ़रान ले साई उनजी कोशिशि जो कुफ़रान न कयो वेंदो उनखे मक़बूलियत मिलंदी जेको बि चङाई जो कमु कंदो पंहिंजी नियत सुठी सां भलाई जो कमु कंदो पर हीअ त बुछड़ी नियत सां सभु माण्हू पंहिंजे कंदा हीअ मूंखे फॿे हीअ मूंखे खपे हीअ जेको इलाइक़ो आहे बसि मूंखे खपे हीअ महल माड़ी मूंखे खपे हीअ जेको प्राविंस आहे मूंखे खपे हीअ लैंड ज़मीन हीअ मूंखे खपे हीअ जेको पैसा आहिनि बैंकूं हीअ मूंखे खपनि हीअ मिलूं जेके बिजलियूं हीअ मूंखे खपनि खपनि त भई खपनि पोइ ॾिसो त छा थो थिए रब पाक कहिड़ो थो हिसाबु करेव पोइ फमई यामल मिन सालिहात वहूअ मोमिनुन फला कुफ़रान ले साई उनजे साई उनजे कोशिशि जो कुफ़रान नियामत न कयो वेंदो यानी उनजी मक़बूल थींदी ऐं अलाह ताला उनखे एवज़ वमई यामल मिसक़ाल ज़रतिन ख़ैरन यरह वमई यामल मिसक़ाल ज़रतिन शर्रन यरह ॾिसंदो हुते त इहा ॻाल्हि हिते आहे व इना लहू कातिबून ऐं असीं इहे सभई ॻाल्हियूं सभु कंहिंजूं लिखूं पिया बुश ब्लेयर जूं बि लिखूं पिया ट्रम्प जूं बीदीन जूं बेदीन जूं हिकमत बिदियार जूं अफ़गानिस्तानियुनि जूं सिंधियुनि जूं पंजाबियुनि जूं सभिनी जूं ॻाल्हियूं असां लिखूं पिया सीरिया जूं अफ़गानिस्तान जूं आर्मीननि जूं आज़रबाईजान जूं यमन जूं हर हिक जी ॻाल्हि असांखे ख़बर आहे असांखे ख़बर जेके धरती ते आहियूं त खे ख़बर कान्हे रब पाक चए थो असांखे ख़बर आहे असांजा ई फ़रिश्ता वेठा लिखनि वेठा रब पाक असांजे लाइ चङाई लिखेगा असांखे ख़राबी लिखी पोइ त असांजो ॿेड़ी ॿुॾी हराम नला करियतिन अहलकना इहे जेके हलाक कया आहिनि असां इलाइक़ा उन्हनि जो उथणु ॿीहर हराम आहे उथणु ॿीहर कहिड़ो आहे चए न हू जेको पैरामिड्स जेके ठाहियूं पिया हुआ ख़बर कोन्हे लाश पिया आहिनि हिते सोननि जा ढेर लॻा पिया आहिनि मोहन जे दड़े में हेठि लाश लॻा पिया आहिनि हेठि फलाणनि जे क़बरुनि में फलाणनि जे क़बरुनि में हीअ जो आयो ॿिन सां नेपोलियन बोनापार्ट हुन खां पोइ आया जेके यूरोपियंस जर्मन इंग्लिश फ्रेंच सभु काहे पिया सॼी दुनिया मंझि जेके असांजे वॾनि खज़ाना पूरिया आहिनि पैरामिड्स में मोहन जे दड़नि मंझि टेक्सिला मंझि पंहिंजे हड़प्पा मंझि फलाणा फलाणा सभु खज़ाना कढी विया हलिया ऐं उते हाणे शहर खणी आबाद कया अथऊं अलाह ताला उनजी ॻाल्हि थो करे त इहे जेके वरी आबाद न हुते त पूर्वा माण्हू उहे आबाद थो ॾींदा पर न हाणे हुते आबादियूं आहिनि हुते म्यूज़ियम ठहिया पिया आहिनि हुते बंगला ठहिया पिया आहिनि हुते माण्हू वञनि था हुते टूरिस्ट घुमनि था फिरनि था हाणे इन जी ॻाल्हि ईअं आहे त हरामुन अला करियतिन अहलकना जिन करियतुनि खे असां हलाक कयो आहे यानी बेबीलोन खे मोहन जे दड़े खे मदायन साले खे या ॿिया जेके दुनिया जा आहिनि पैरामिड्स आहिनि मिस्र जा त इहे असां तॾहिं वरी आबाद कंदासीं ॿीहर जॾहिं छा थींदो अनहम लायर उहे न मोटंदा तेसिताईं केसिताईं हता जो चए त जेसिताईं छा थींदो केसिताईं हता इज़ा फुतिहत याजूज माजूज जेसिताईं याजूज ऐं माजूज खोलिया वेंदा जॾहिं खोलिया वेंदा जेसिताईं न खोलिया वेंदा तेसिताईं इहे हूंदा यानी याजूज माजूज अची वियो आहे खुली वियो आहे हुनखे बंदि कयोसीं याजूजनि माजूजनि खे ज़ुल्करनैन जे हथां पोइ सूरत काफ़ में जो हुनजो ज़िक्र आयो त हुनखे वञी सद हयईं हुनखे बंदि करे छॾियईं पोइ हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़्वाब में पंहिंजो ॾिठो त थोरो एतिरो खुलियो आहे हज़रत ज़ैनब बिन्त जैश जे कमरे मंझि हुजरे मंझि हुया सुता पिया ॿ पहरनि जो हुन वक़्तु ॾिठऊं पोइ चयूं हेतिरो खुली वियो आहे पर हाणे उहो विच में जेके सदियूं आहियूं त हाणे इहे जेके याजूज माजूज फिरी विया आहिनि सॼी दुनिया खे ऐं इहे सभई मुल्क हाणे आबाद पिया थियनि हुते म्यूज़ियम पिया ठहनि हुतां जा सोन मीन सभु अंग्रेज़ खणी विया चीनी खणी विया पंहिंजा फ्रेंच खणी विया जर्मन खणी विया ऐं ब्रिटिश खणी विया अमेरिकन बि घटायो कोन खणण मंझि इहे सभु थी हलिया हता इज़ा फुतिहत याजूज माजूज खे ॿ टे सौ साल थी विया आहिनि हलिया ऐं इन करे उहे अची विया आहिनि चीनी जेके आहिनि याजूज माजूज जो औलाद आहिनि यफ़स जो औलाद आहिनि साम हाम ऐं यफ़स जा तुर्क बि जेके आहिनि हुनजो औलाद आहिनि ऐं पंहिंजो
पुतीन जेको आहे रूस वारो इहो बि उनजो, हीअ चाइना जेको आहे, कोरिया जेको आहे, जापान जेको आहे, इहे सभु यफ़स जा औलाद आहिनि। इन मंझि यफ़स जे औलाद मंझां याजूज गॉग ऐं मैगॉग, इहे जेके तौरात में उनजा नाला आहिनि। ऐं किताब हिज़कील जो जेको किताबु आहे, उन 17 चैप्टर में 18 चैप्टर में उन याजूज माजूज गॉग मैगॉग जो ज़िक्र आहे। तंहिं करे उहे हाणे अची विया अथव ऐं अलाह करे ख़ैरु करे चङाई करे। हिता इज़ा फुतिहत याजूज माजूज वहुम मिन कुल्ल हदबिन यनसिलून, ऐं सभिनी जॻहियुनि तां, सभिनी ऊचाइनि तां, टेलनि तां, जेको बि किथे मथां हूंदियूं था बीठा हूंदा। सो हाणे जिते किथे वाक़ई इहे बीठा आहिनि, संदरो ॿधियो। कुल हदबिन यनसिलून वक़्तरबल वादुल हक़, ऐं हक़ जो वाइदो जेको आहे क़रीब अची चुको आहे। हीअ सूरत शुरू थी इन खां त भई वक़्तु वेझो अची वियो अथव। सम्झो हाणे वक़्तु वेझो जेको आहे सो 1400 साल त थी विया आहिनि 15, पर इहो अलाह ताला चए थो असांजे तव्हांजो हिकिड़ो ॾींहुं, असांजो तव्हांजा हज़ार साल असांजे हिकिड़े ॾींहं जे बराबरि आहिनि। सो हाणे वक़्तु वेझो इन माना में आहे। त हाणे हिते वरी फरमाए थो, साॻी ॻाल्हि मोटे थो, शुरू में जेका सूरत थी, सूरत में जेके अल्फाज़ हुआ त भई वक़्तु वेझो अची वियो आहे। हाणे उहा वक़्तरबल वादुल हक़, हक़ जो वाइदो वेझो अची वियो। हाणे वरी रिटर्न थिए थी उन ॻाल्हि ते, फ़इज़ा हीअ शाख़सतुन अबसारुल लज़ीन कफ़रू, पाण उन वक़्तु अहिड़ो थींदो जो जेके काफ़िर आहिनि उन्हनि जूं अखियूं टिड़ी वेंदियूं, अखियूं फोटाइजी वेंदियूं। शाख़सतुन अबसारुम, सन अखियूं जेके आहिनि से ईअं फोटाइजी वेंदियूं। हाणे ईअं कहिड़ा बुछड़ा थिया आहिनि, हींअर जेको कोविड जेको आहे 19 वठी लॻो अथनि बूथ में, अहिड़ो बुछड़ा थिया आहिनि, अहिड़ो ॾिना आहिनि, एतिरो ख़ौफ़ में भई शाख़सतुन अबसारुम। पर उहा जेका क़यामत थींदी, जंहिं वक़्तु वाक़ई जेका उन वक़्तु अखियूं टिड़ियल हूंदियूं। पर हिन ॿिन्ही मतिलबु त जेॾां चिक तेॾां ॻाल्हि पूरी आहे। उन पासे चिक बि क़यामत जी, त उन वक़्तु वधीक हल। पर हींअर बि हाल हिन जो बुछड़ो आहे, जेको हिकिड़ो ख़ौफ़ हिकिड़ो पैदा कयो अथऊं, उन खां अहिड़ो डिॼंदा भई खंघियो वेठे, हज़रत आदम खां वठी वठो खंघूं, पर न अचे त हाणे खंघंदो मिणा, हाणे ख़तरो आहे, ख़तरो आहे, पाणी ठाही थो आहे, पोइ हाणे छा कयूं हुनखे जेका वधाए। बहरहाल इहे ॻाल्हियूं हता कुल हदबिन यनसिलून वक़्तरबल वादुल हक़ फ़इज़ा हीअ शाख़सतुन अबसारुल लज़ीन कफ़रू या वैलना क़द कुन्ना फ़ी ग़फ़लतिन मिन हाज़ा। पोइ चवंदा काफ़िर उन वक़्तु, यानी क़यामत जे ॾींहुं जॾहिं ख़बर पवंदी, हींअर कोन था चवनि, अञा उहो वक़्तु कोन आयो आहे जो ईअं चवंदा असीं ज़ालिम हुआसीं। केरु पाण खे ज़ालिम कोन थो चवे अॼु, सभु कुझु चए थो आऊं त भलो आहियां, आऊं त सुठो आहियां, सॼी धरती हले ई मुंहिंजे करे पई, आऊं सभिनी खां चङो आहियां। तंहिं करे हाणे केरु कोन थो मञे त आऊं ज़ालिम आहियां। पर जॾहिं ज़ालिम बि मञींदो त आऊं ज़ालिम हुउसि बराबरि, मूंखां थियो। हाणे उहो वक़्तु ईंदो। हाणे हिते असीं फ़िलहालु त पंहिंजो कयूं था, भल कुन्ना अबसारुल लज़ीन कफ़रू या वैलना क़द कुन्ना फ़ी ग़फ़लतिन मिन हाज़ा। हिन हाज़ा हिन साथ जेका घड़ी जेका क़यामत जी आहे, अलाह ताला जे ॾाढो बीहणो पवंदो, ऐं हीउ वक़्तु बि ईंदो जेको ॾुखियाई जो आख़िरी वक़्तु जो उन खां असीं ग़फ़लत में हुआसीं। बल कुन्ना ज़ालिमीन, पर ग़फ़लत त कोन ई रुॻो, पर ज़ुल्म पाण ते कयोसीं, ॿियनि सां बि ज़ुल्म कयऊं, पर पाण ते बि ज़ुल्म कयऊं, जो हाणे जहन्नम में वेंदा। हाणे 97 आयतूं ऐं थी वियूं आहिनि हलियूं। हाणे हिते असीं वक़्फ़ु था करियूं, अॻिते इनशा अल्लाह आमीन वरी आयतूं पढ़ंदासूं। अल्लाहुम्मा अग़फ़िर लना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालिन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हुव अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम।